छा चइबो आहे, जी का जाना ठहर गया। आउं सिर्फ़ु एतिरो चई सघां पियो, जी का जाना ठहर गया। हाणे मतिलबु हाणे वञे थो एक्चुअली किसो ही सुभाणे ख़ैर सां OIC वारो अॼु शुरू थियो आहे, सुभाणे कंप्लीट थींदो। 24 तारीख़ खां तव्हांखे बिल्कुलु हींअर बि ॾिसण वारनि खे बिल्कुलु चिटो नज़र अचे पियो त गवर्नमेंट जो जी का जाना ठहर गया। हाणे रवानगी जा सामान आहिनि। हाणे सिर्फ़ु सुवाल इहो आहे त रवानगी कीअं ख़ासा विझंदा। अॼुकल्ह हू प्रेस कॉन्फ्रेंस बि मूं अॼु असद उमर खे ॿुधो पिए त उहो बि घणो ध्यानु हाणे हिन ॻाल्हि ते आहे त 27 ते जलसो जेको आहे उहो पाकिस्तान जी तारीख़ जो वॾो जलसो ॾेखारणी आहे। अच्छा, पाकिस्तान जी अज़ीमो तारीख़ जलसो थी वियो, मिसाल वॾो जलसो थी वियो। अवल त हाणे उनजी जेको जाइ वक़ू आहे या जिन जेको जलसे जो हंधु आहे उहो बि इम्पैक्टिंग न आहे। हाणे उन जेको ओतिरो तासुरी नथो बीहे। हू परेड ग्राउंड में हलियो वियो आहे, डी चौक खां सुरी वियो आहे, रेड ज़ोन में हलो मञी वठूं 1 2 लख माण्हू गॾु बि थी विया, ठीकु आहे। सो हाणे सॼी तवजह छो जलसे ॾे मरकूज़ थियल आहे PTI जी। छा उन जलसे में को अहम ऐलान ख़ान साहब हाणे फाइनली सोचे वेठो आहे त बसि उते करे ट्रम्प कार्ड ॾिसो आउं कल्ह बि तव्हांखे गुज़ारिश कई पई त ऑप्शन ख़ान साहब वटि 2 आहिनि। इस्तीफ़ा ॾेई छॾे जी हा, ताकी हू हुन जेको हुनखे हिकिड़ी सियासी अना आहे हुनजी त भई आउं नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी ऐं हिननि जे हथां जेका मूंखे डिफीट न मिले त हू पंहिंजी सियासी अना मजरू थियण खां बचाइण लाइ रिज़ाइन करे छॾे, में लात मारताऊं कुर्सी को फलाण ढमकान। या ॿियो तरीक़ो आहे त अंपायर खे सिधो जी हा हाणे त पोइ हणी कढी ऐं जांच हाणे पोइ हणी कढी, मतिलबु को ऐलान को नोटिफिकेशन त शायदि ई कढी सघे, शायदि ई हुनजे हुकुम ते को नोटिफिकेशन जारी थिए, का ॻाल्हि करे वेही रहे, लेकिन का अहिड़ी ॻाल्हि करे विझी रहे प्रेस कॉन्फ्रेंस में जलसे में त फलाणे खे रखां थो फलाणे खे कढां थो, मतिलबु अहिड़ी का ॿाराणी ॻाल्हि, इंतिहाई ॿाराणी ॻाल्हि हूंदी आहे। अगरि ईअं थी सो ख़ान साहब मां इहो मतिलबु बहरहाल उमेदु रखिजे त बिल्कुलु ई ॿाराणी ॻाल्हि न कंदो। ऐं छाकाणि त हू थोरो इहो जेको जंहिं तरफ़ इशारो या ख़दशो हो उहो ख़दशो अञा टरियो कोन्हे, छाकाणि त माज़ी में नवाज़ शरीफ़ इहो कमु करे सघियो, करण जी नवाज़ शरीफ़ कोशिशि कई हुई। उहा ई ॻाल्हि त अंपायर खे नवाज़ शरीफ़ साहिब बि धकण जी कोशिशि कई, पर उनजो नवाज़ शरीफ़ खे ई भोगणो पइजी वियो। सो हींअर आउं सम्झां थो त ख़ान साहब वटि हाणे जेको ऑप्शन बचियो आहे उहो इहो ई बचियो आहे त हू पाण छॾे ॾे, छाकाणि त नंबर गेम में नथो पुॼी सघे। इहो अञा नो कॉन्फिडेंस पेश न थी त आउं मुसलसल ई मुंहिंजी रट लॻी पई आहे, ॾिसंदड़ बोर थी विया हूंदा इहो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी त हीअ जेको नंबर गेम आहे तोड़ जोड़ आहे। भले उन में ख़ान साहब जी टीम नथी पुॼी सघे शहबाज शरीफ़ या आसिफ़ ज़रदारी ऐं हिननि खे, भले फवाद चौधरी साहब हाणे इहो वॾी जेका हुनजो क्रेडिट खणे त असां वटि साईं 2 हुकूमत 3 हुकूमतूं 4 हुकूमतूं हुयूं, अगरि असीं पंहिंजा हुकूमती वसीला इस्तेमालु कयूं हा त हीअं थी वञे हा हू थी वञे, न करण बि त अचणु खपे न। वसीला मिसाल मुंहिंजे हथ में तलवार ॾेई छॾियो, मूंखे तलवार हलाइण अचे त मुंहिंजे के कम जी आहे न। सो बहरहाल वरी ॻाल्हि हिते खुटायूं था, जी का जाना ठहर गया।